अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरें शामिल कराने बिरयालो ये नाज़रीन बिरयालो एहसास किफ़ालत सेंटर अहमदपुर से डिवाइस माफिया मुस्तक औरतुनि जी आयल इमदादी रक़म बाद 12,000 रुपयनि मां 1,000 खां 2,000 रुपयनि ताईं गैर क़ानूनी कटौती जो एसएसपी खैरपुर अमीर सऊद मगदी नोटिस वठंदे सीआईए टीम खैरपुर खे हुकुम जारी करे छॾियो। सीआईए टीम खैरपुर एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर अहमदपुर ते ओचितो छापो हणी डिवाइस माफिया ऐं उन्हनि जे एजेंटनि खे रिश्वत वठंदे गिरफ़्तार करे डिवाइसनि ऐं रिश्वत जी रक़म पंहिंजे तहवील में वठी अहमदपुर थाणे ते लाकअप हवाले करे छॾियो। ॿिए तरफ़ एसएसपी खैरपुर अमीर सऊद मगदी एसएचओ अहमदपुर खे एफआईआर जो हुकुम ॾेई छॾियो। होॾां डिवाइस माफिया ऐं एजेंटनि जा सियासी बोधार उन्हनि खे आज़ादु कराइण लाइ सरगर्म थी विया आहिनि। जॾहिं पीरकोट में एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ते डिवाइस माफिया ऐं उन्हनि एजेंटनि काफ़ी सरगर्म थींदे मुस्तहक़ औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां अहिड़े अमल ख़िलाफ़ मुस्तहक़ औरतुनि नसीबा ख़ासिम जादुल ऐं ॿियनि एसएसपी खैरपुर खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी बिरयालो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पाकिस्तान न्यूज़ टीवी। पाकिस्तान न्यूज़ टीवी जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।